ईरान पारां बहरेन में अमरीकी अॾनि ऐं समुंड में अमरीकी जहाज़ ते हमला कया विया आहिनि। पाकिस्तान इनकलाब जो चवणु आहे त बहरेन में अमरीकी ड्रोन्स जे डिपो खे निशानो बणायो वियो आहे। पाकिस्तान इनकलाब मूजिबि अमरीका जी मसनूई ज़हानत जे मर्कज़ खे बि तबाह कयो वियो आहे। ईरानी अमलदार मूजिबि समुंड में बीठल अमरीकी जहाज़ खे क्रूज़ मिसाइल सां बि निशानो बणायो वियो आहे। इहा अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं त ईरान पारां बहरेन में अमरीकी अॾनि ऐं समुंड में अमरीकी जहाज़ ते हमला कया विया आहिनि। पाकिस्तान इनकलाब जो चवणु आहे त बहरेन में अमरीकी ड्रोन्स जे डिपो खे निशानो बणायो आहे। पाकिस्तान इनकलाब मूजिबि अमरीका जी मसनूई ज़हानत जे मर्कज़ खे तबाह कयो वियो आहे। ईरानी अमलदार मूजिबि समुंड में बीठल अमरीकी जहाज़ खे क्रूज़ मिसाइल सां निशानो बणायो आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त ईरान पारां बहरेन में अमरीकी अॾनि ऐं समुंड में अमरीकी जहाज़ ते हमला कया विया आहिनि। पाकिस्तान इनकलाब जो चवणु आहे त बहरेन में अमरीकी ड्रोन्स जे डिपो खे निशानो बणायो आहे। पाकिस्तान इनकलाब मूजिबि अमरीका जी मसनूई ज़हानत जे मर्कज़ खे तबाह कयो आहे। ईरानी अमलदार मूजिबि समुंड में बीठल अमरीकी जहाज़ खे क्रूज़ मिसाइल सां बि निशानो बणायो वियो आहे।